अॼु जे जदीद दौर में को बेवकूफ़ सम्झे थो त सरगरम सियासत ऐं अवामी मज़ाहमत जी भेट में बंदूक वधीक ताक़तवर आहे त तव्हां उनखे छा था करे सघो? छा तव्हां पंहिंजो कमु छॾे उनखे सम्झाइण शुरू कंदा जंहिंजी सम्झ अॻे ई मालूम आहे? छा उन खां बि अॻिते तव्हां उन ते चुगलियूं हणंदा ऐं लिकल नमूने तोड़े ज़ाहिर ज़रूर सोशल मीडिया ते मुख़बर वारो किरदारु अदा कंदा त हू फिलाणू जेको वाक़ियो थियो आहे उनजो ज़िम्मेवार फिलाणू आहे या फिलाणी आहे? अहम ॻाल्हि उहा त तव्हां लाइ तव्हांजे कम खां सवाइ ॿियो कुझु बि ख़ासि न हुअणु घुरिजे। तव्हां जॾहिं पंहिंजो कमु छॾे बेरहम हुकूमत ऐं ज़ालिम रियासत जा मददगार बणिजी वेंदा ऐं उन्हीअ जे बयाने नेरेटिव खे सपोर्ट कंदा त पोइ तव्हांजी पंहिंजी सियासी कम जी साख कहिड़ी रहंदी? छा सिंध जी सियासी तहरीक एतिरी कमज़ोर आहे जो कंहिं हिकु वाक़े या क्रेकर धमाके जे करे डैमेज थी वेंदी ऐं तबाह थी वेंदी? ईअं त पोइ रियासत वटि तमामु घणी ताक़त आहे। मिसाल तौरु 10-15 धमाका कराए छॾे त पोइ तव्हां माठ करे वेही रहंदा त उहो सभु कुझु फिलाणी तंज़ीम कयो आहे ऐं हाणे असांजी तोप। सभ खां ज़रूरी ॻाल्हि त सिंधी समाज जी मोरूज़ी हालतुनि जो जाइज़ो वठण जी कसवटी आख़िर कहिड़ी आहे? छा सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां ज़ुल्म जी इंतिहा न थी आहे? छा तव्हां मां कॾहिं बि कंहिंखे बंदूक खणण जो ख़्यालु न आयो आहे? हक़ीक़त हीअ आहे त तव्हां सभु कढी रहिया आहियो पर पंहिंजे पाण ते ज़ब्त करे रहिया आहियो। सुवाल हीअ आहे त उन सॼी सूरत हाल में सिंध जे गभरू सियासी नौजवान जी कहिड़ी हालत हूंदी ऐं कहिड़ी तड़प हूंदी? मिसाल तौरु सिंध सां ज़ुल्म बंदि नथो थिए, केनाल मनसूबा ऐं कारपोरेट फार्मिंग ख़तमु नथा थियनि ऐं पोइ सिंध मंझां नौजवाननि जा के टोला वेड़ जो फ़ैसिलो कनि था जंहिंजो हर वक़्तु इम्कानु मौजूदु आहे त पोइ छा तव्हां अदीब, दानश्वर, सान्यावंद, सहाफ़ी, रवायती लीडर वञी हुकूमत ऐं रियासत आॾो पुछ लोॾे चवंदा त साईं असीं त सफ़ा पुरमन आहियूं, उहे छोकिरा फिलाणे ॻोठ जा आहिनि ऐं उन्हनि खे पकिड़े भले मारे छॾियो? छा तव्हां बि मुग़लनि, अरगूननि, तुर्खाननि ऐं अंग्रेज़नि वारे दौर में उन दलालनि जहिड़ो किरदारु अदा कंदा जेके धारियनि परमारियनि जी ख़ुशनूदी हासिल करण लाइ पंहिंजनि ई माण्हुनि ख़ासि तौर ते बाग़ी ऐं इनक़िलाबी नौजवाननि खे पकड़ाए माराईंदा हुआ? छा क़ौमुनि जूं के तहरीकूं ईअं हलंदियूं आहिनि? छा इनक़िलाब उन तरीक़े सां ईंदा आहिनि त हिकु तरफ़ ज़ुल्म जी इंतिहा हुजे, तमामु वॾी हक़ तलफ़ी, फुरलुट ऐं बदतरीन इस्तेहसाल वारी सूरत हाल हुजे, माण्हुनि खे पुरअमन एहतिजाज करण बि न ॾिनो वञे ऐं असांजे ई नौजवाननि खे क़त्लु कयो वञे ऐं असां वरी हिक ॿिए मथां 164 कंदा रहूं? छा असांजे सियासी शऊर जी लेवल वञी उहार ई आहे? मिसाल तौरु असांजे उन ई रवश जे करे को ताक़तवर हथ कंहिं अहिड़े शख़्स खे माराए विझे जेको हथियार बंदि वेड़ जे ख़िलाफ़ु हुजे ऐं पोइ पंहिंजे ई माण्हुनि ते इल्ज़ाम हयो वञे त छा उनखे सचो सम्झो वेंदो? छा उन ई तरीक़े सां सिंध में घरू वेड़ जो ख़तरो पैदा न थींदो? मां त चवां थो हर को पंहिंजो सियासी कमु करे ऐं हा, बार बार उन ॻाल्हि खे विरजाइजे त पुरअमन सियासत ऐं अवामी मज़ाहमत एटम बम खां बि वधीक ताक़तवर आहे। उन हूंदे बि करे अली महमद ऐं ॾुजे वली महमद घटि में घटि उहा रवश न हुअणु घुरिजे। मोरे वारे सानीअ में हिकु ॻाल्हि सफ़ा चिटी ऐं अयां थी चुकी आहे त शुरूआति में कुल 20-25 नौजवान हुआ जेके हथे ख़ाली हुआ, कंहिं वटि बि किलाशनकोफ ऐं राकेट लॉन्चर त छा पर पिस्टल बि कोन हुयो। पर पोइ बि हिकु साज़िश तहत पुलिस ऐं ख़ानगी हथियार बंदनि हमिलो कयो, लाठी चार्ज कई, शेलिंग ऐं सिधी फायरिंग कई, जंहिं नतीजे में 2 नौजवान ज़ाहिद लेगारी ऐं इरफान लेगारी शहीद थी विया ऐं ॿिया कुझु नौजवान ज़ख़्मी थी पिया। उन खां पोइ नौजवाननि सख़्तु मज़ामत कई, वरी बि कंहिं नौजवान कंहिं हथियार जो इस्तेमालु न कयो सवाइ लठ ऐं बांठे जे। सवाल हीअ आहे त छा एहतिजाज कंदड़नि वटि कंहिं हथियार साबित कयो आहे? छा अहिड़ो को पुलिस एहलकार या ज़ियाल अंजार वारी धुर में को ख़ानगी माण्हू ज़ाहिर थियो आहे जंहिंखे गोली लॻल हुजे? त पोइ ही अहले कलम, अहले दानिश ऐं अहले सहाफ़ी हज़रातनि जो शलवारूं आलियूं छो थी वियूं आहिनि जो उन्हनि जा कीहाट आहिनि त फिलाणी तंज़ीम वॾो नुक़सानु करे छॾियो आहे, असुल तबाही करे छॾी आहे, हाणे सिंध जी सियासी तहरीक मशकूक थी वई आहे, वग़ैरह वग़ैरह? छा उहा का शराफ़त आहे ऐं उहा बि का क़ौमी दोस्ती ऐं वतन दोस्ती आहे? उमेद त मुंहिंजे इन्हनि सवालनि ते संजीदगी सां ज़रूरु सोचियो वेंदो ऐं एहतराम सां राय ॾिनी वेंदी त जीअं घटि में घटि मुस्तक़बिल में अहिड़ो वाइड़ो माहौल जोड़ण बदिरां का बहितर मज़बूत हिकमत अमली जोड़े सघिजे। मिसाल तो